बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान की जय। सदगुरुदेव भगवान की जय। स्वामी देवराम साहिब की जय। मुझको राधा रमन कर दो ऐसा मगन, मुझको राधा रमन कर दो ऐसा मगन, मुझको राधा कर दो ऐसा मगन, मुझको राधा रमन कर दो ऐसा मगन, मुझको राधा रमन कर दो ऐसा मगन। रटू में तेरा नाम यूं आठों याम, 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 मुझको राधा रमन कर दो ऐसा मगन, मुझको राधा हे करुणा निधान मोह पे कृपा कर लीजिए, करुणा निधान मोह पे कृपा कर लीजिए, ब्रज में बसा के मोहे सेवा सुख दीजिए, ब्रज में बसा के मोहे सेवा सुख दीजिए, ब्रज में बसा के मोहे सेवा सुख दीजिए, हाँ ब्रज में बसा के मोहे सेवा सुख दीजिए, प्रेम से भर दो मन गाऊं तेरे भजन, प्रेम से भर दो मन गाऊं तेरे भजन, रट्टू में तेरा नाम यूं आठों याम, रट्टू में तेरा नाम यूं आठों याम, मुझको राधा रमन कर दो ऐसा मगन, मुझको राधा हल्की हल्की ताड़ी की सेवा। जय हो।
मर जाऊं मैं, तुम्हें देख जीऊं तुम्हें, तुम्हें देख जीऊं तुम्हें देख मर जाऊं मैं, तुम्हें देख जीऊं तुम्हें देख मर जाऊं मैं, जन्म जन्म तेरा दास ही कहाऊं मैं, ओ जन्म जन्म तेरा दास ही कहाऊं मैं, ओ जन्म जन्म तेरा दास ही कहाऊं मैं, ओ जन्म जन्म तेरा दास ही कहाऊं मैं, रख लो अपनी शरण, कर दो मन मेरा मन, रख दो अपनी शरण, ओ कर दो अपनी रमन, रटूं मैं तेरा नाम यूं आठों यार, रटूं मैं तेरा नाम यूं आठों यार, मुझको राधा रमन कर दो ऐसा मगन, हो मुझको राधा रमन कर दो ऐसा मगन, मुझको राधा रमन हो कर दो ऐसा मगन, मुझको गायो प्रेम सा मिली करे हरि नाम कीर्तन में, हो जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, हो जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, हो जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, हो जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, हो जय जय राधा रमण, 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 हो जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, हो जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, हो जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, 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 हो जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, हो जय जय राधा रमण, 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 हो जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, हो जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण। वृंदावन बिहारी लाल की, राधा रमण लाल की, सदगुरुदेव भगवान की, स्वामी देवराम साहेब की। प्यार साचो जय श्री कृष्ण, सतनाम साची
सतनाम साखी। वाह भाई वाह, खूब आनंद आ, खूब मौज है भगवान जी भक्ति में, खूब दया है भाई। भगवान केवल प्रेम ही ॾिसंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। प्रेम जे अलावा भगवान कुछ न ॾिसंदा आहिनि। ना भगवान स्त्री पुरुष ॾिसंदा आहिनि, न भगवान धन ॾिसंदा आहिनि, ना कोई भगवान उम्र ॾिसंदा आहिनि। न अगर भगवान कुछ ॾिसंदा आहिनि त उहो केवल भक्त जो प्रेम, केवल भाव ॾिसंदा आहिनि बस। भगवान जो हिकिड़ो नालो अथव भाव ग्राही जनार्दन, ख़बर अथव? भाव ग्राही जनार्दन, इहो भगवान जो नालो अथव। हिन जो अर्थ छा आहे? भाव ग्राही, ग्राही यानी थींदो आहे स्वीकार करण, ग्रहण करण, है न। जनार्दन त प्रभु जो नालो आहे। यानी भगवान छा स्वीकार कंदा आहिनि? जोर सां चओ, भाव, केवल भाव ॾिसंदा आहिनि। भगवान कहिड़े भाव सां आयो आहे भाई प्रेमी, ऐं भगवान उनखे स्वीकार करे वठंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। तव्हां त वॾे भाव सां, वॾे प्रेम सां रोज़ हिते वेही करे प्रभुअ खे, सतगुरनि खे राज़ी करे रहिया आहियो भाई। चओ हरे राम। भाव सां मूंखे हिकिड़ी घटना यादि थी अचे, ॾाढी सुंदर। भगवान जगन्नाथ आहिनि न भाई, जगन्नाथपुरी कोई विया आहियो? दर्शन करे आहियो? हथ मथे करे ॿुधायो केर केर विया आहिनि जगन्नाथपुरी? अरे वाह वाह, चङी तरह हथ मथे कयो न भाई जेके विया आहिनि। बस 2 ॼणा, 3, 4 ॼणा विया आहिनि भाई। हलो, ॾाढो परे आहे लॻे थो हितां खां, न? तव्हांजे सूरत खां ॾाढो परे आहे छा भाई? हा हा, पर ज़रूर वञिजो भाई दर्शन करण, न भगवान जगन्नाथ जा। जीअं असांजे हिंदू सनातन धर्म में 4 युग थींदा आहिनि न, कहिड़ा कहिड़ा ॿुधायो? पहिरियों सतयुग, ॿियो त्रेता युग, टियों द्वापर, चौथो कलयुग। तीअं असांजा मुख्य 4 धाम बि थींदा अथव। हिंदू सनातन धर्म जा मुख्य 4 धाम कहिड़ा आहिनि ख़बर अथव? ॿुधायो पहिरियों जोर सां। बद्रीनाथ न, केदारनाथ 4 धामनि जे अंदरि न ईंदो अथव। हा, तव्हांजे बगल में ई द्वारिका, रामेश्वरम, चौथो जगन्नाथपुरी। जगन्नाथपुरी भी चौथो धाम अथव भाई। ठीकु आहे, वैसे त भगवान जा जेके बि स्थान आहिनि उन्हनि खे धाम ई चइबो आहे, पर असांजे सनातन धर्म में जेके मुख्य 4 धाम आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि? ध्यान सां ॿुधिजो। पहिरियों बद्रीनाथ, चओ बद्रीनाथ। ॿियो द्वारिकाधीश भगवान, द्वारिका, न। टियों रामेश्वरम, चौथो जगन्नाथपुरी। यादि रखिजो, मतां कॾहिं कौन बनेगा करोड़पति में पहुची वञो, अमिताभ बच्चन इहो ई सवाल पुछियो 7 करोड़ में, है न, ओॾी महिल असांखे यादि कजो भाई, हा हिननि ॿुधाया 4 धाम, भले रक़म अदद न कजो पर यादि ई कजो। चओ हरे राम। ये मुख्य असांजा 4 धाम आहिनि। त चौथो कलयुग जो विशेष धाम अथव जगन्नाथपुरी। ठीकु आहे, जॾहिं संभव हुजे दर्शन करे अचो भगवान जगन्नाथ जा। हिकु बार हिकिड़ा राजा पंहिंजे पूरे परिवार सां गॾु भगवान जगन्नाथ जा दर्शन करण विया जगन्नाथपुरी। त जेकी राजा जी न्याणी हुई जंहिंजो नालो हुयो विष्णु प्रिया, छा नालो हुयो? विष्णु प्रिया, उन राणी, उन राजकुमारी जो नालो। वो भी पंहिंजे पिता राजा सां गॾु भगवान जगन्नाथ जा दर्शन करण वई। पहिरियों दफ़ो जॾहिं उन्हनि दर्शन कयो भगवान जगन्नाथ जो, त आनंद अची वियो उन्हनि खे, मौज अची वई, मन लॻी वियो हुते भगवान जे चरणनि में। उनजी इच्छा न पई थिए कि मां वापसि वञा हितां, पर पिता जिद कई, उन चयो हल तोखे वरी कॾहिं वठी ईंदासीं जल्दी, पर हिनमहिल हल। हाणे राजकुमारी उतां थी त आई, पर उनजो काथे मन ई न लॻे, केवल भगवान यादि अचनि, भगवान जगन्नाथ यादि अचनि। रोज रोअंदी भगवान जे लाइ, मौका ॻोल्हींदी, पंहिंजे पिता खे चवंदी मूंखे वठी हलो, मूंखे वठी हलो। पिता चवंदो हाणे त थी आया आहियूं, भी कुझु समय भी, थोरो समय भी। ईअं कंदे कंदे ॾाढो समय निकिरी वियो। रोज रोअंदी भगवान जे लाइ। हिकिड़ी हिकिड़ा संत मिलिया उन राजकुमारी खे, त राजकुमारी पुछियो बाबा मां कुझु समय पहिरियों भगवान जगन्नाथ जा दर्शन करे आई आहियां, जॾहिं खां दर्शन करे आई आहियां मूंखे ॿियो काथे मन नथो लॻे, बिल्कुलु मज़ो नथो अचे, मूंखे रोज उन्हनि जा दर्शन खपनि, ऐं इहो त संभव न आहे कि मां रोज ओॾे वञी सघां। तव्हां ई ॿुधायो मां छा कयां अहिड़ो।
संतन ॾिठो, संतन चयो भाई वीचारी न्याणी जो प्रेम त आहे, चयो पुट हिकु कमु कर, संभव त न आहे कि तू रोज वञी भगवान जगन्नाथ जा दर्शन करे सघे, हिकु कमु कर, तू रोज भगवान खे चिठी लिख, और तू ईअं ई सम्झ कि रोज भगवान चिठी पढ़नि था, रोज भगवान खे चिठी लिख, और संभव थे जॾहिं जॾहिं तुंहिंजे नगर मां कोई जगन्नाथपुरी वञे त उहो सभु चिठियूं इकट्ठी करे उन जे हथु मोकिले छॾिजां ऐं भगवान जे चरणनि ताणी पहुचाए छॾिजां। त तू जेॾी महिल प्रेम पत्र लिखंदीअ भगवान जे लाइ, उहो प्रेम जा जेके शब्द हूंदा त तोखे ईअं लॻंदो कि भगवान मूंसां गॾु आहिनि ऐं भगवान उहो प्रेम ॾिसनि था, पढ़नि था। चओ हरे राम। न्याणी चयो इहो बढ़िया आहे। राजकुमारी शुरू कयो पत्र लिखणु भगवान खे, रोज लिखंदी हिकिड़ो पत्र ऐं ॾाढो प्रेम सां लिखंदी, प्रभु मां तव्हांखे ॾाढो यादि थी कयां, मूंखे जल्दी दर्शन ॾिजो, मां राह थी निहारियां, मां रोज तव्हांजो भजन कंदी आहियां, सभु प्रेम में लिखंदी जेको उनखे शब्द ईंदा। और प्राय प्राय छा हूंदो कि उन्हनि जे नगर मां हफ़्ते 10-15 ॾींहं में कोई न कोई हिकु माण्हू अहिड़ो हूंदो जेको जगन्नाथपुरी ज़रूर वेंदो, त उन्हनि जे हथु मोकिले छॾींदी रोज चिठी। हिकु बार जी ॻाल्हि, उन्हनि जे राजमहल मां मंत्री तैयारी कई कि मां वञा थो भगवान जगन्नाथ जा दर्शन करणु पंहिंजे पूरे परिवार सां गॾु। राजकुमारी खे ख़बर पियो, महीने भर जी जेकी चिठियूं लिखियूं हुई सभु इकट्ठी करे उन मंत्री खे ॾिनई, चई मंत्री साहब तव्हां वञो था, हे मुंहिंजी कुझु चिठियूं आहिनि, ये तव्हां भगवान जे चरणनि ताणी पहुचाए ॾियो। वॾो बंडल ठाहे करे चिठियुनि जो ॾिनो, बदले में हिकिड़ो सोने जो हार लाहे करे राजकुमारी ॾिनो कि तव्हां बसि इहो भगवान जे चरणनि ताणी पहुचाए ॾियो। मंत्री चयो ठीकु आहे। मंत्री खणी निकितो रस्ते ते, जेॾी महिल विच रस्ते ते पहुतो, मंत्री वीचार कयो, चयो भाई एॾो सामान मां ढोए करे खणी थो वञा, एॾो वजन आहे, और राणी इहो छा ॾिनो आहे राजकुमारी, ॾिसां त सही, ॾिठई त चिठियूं आहिनि, चई चिठियूं भगवान खे अर्पण करण लाइ चई अथई। हिकु हिकु चिठी पढ़णु लॻो, केरु? मंत्री हिकु हिकु चिठी पढ़णु लॻो, पढ़ी करे खिलणु लॻो, चई अरे ॾिस हे कीअं ॿारनि वांगुरु चिठी लिखी अथई भगवान खे, हाँ हे प्रेम पत्र हूंदो आहे त कोई प्रेमी खे लिखबो आहे त भगवान खे थी लिखे, हिनखे त कोई मर्यादा कोन्हे। हिकु हिकु चिठी पढ़ी पढ़ी खिलणु लॻो, ख़बर त उहो सभु चिठियूं उते रस्ते ते फिटी करे छॾियूं। चओ हरे राम। तुंहिंजो मंत्रीअ जो त भाव न हुयो, चिठियूं फिटी करे छॾियईं, चई बसि एॾो वजन केरु खणी वञे भैया एॾो परे। राणी पुछंदी राजकुमारी, त चवंदो हा हा भगवान जे चरणनि ताणी पहुचाए छॾियो। रस्ते ते हुन चिठियूं फिटी करे छॾी, हली वियो जगन्नाथपुरी। राति जो पहुतो, मंदिर ओॾी महिल बंदि थी चुकियो, हिन आराम कयो, चयो सुबुह जो वञी भगवान जो दर्शन कंदुमि। राति भर बेचैनी थियण लॻी। अधु राति जो भगवान जगन्नाथ सपने में आया। भगवान जगन्नाथ सपने में आया और भगवान थोड़ो उदास है, नाराज है। मंत्री पूछे तो प्रभु तव्हां उदास था लॻो, छो? भगवान ॾाढो नाराज थी करे चवनि था, पुट जेकी तुंहिंजे पंहिंजे कम जी शइ हुई तूं सभु खणी आए, हा न, ऐं मुंहिंजे कम जी शइ तूं रस्ते ते फिटी करे आए। चई प्रभु तव्हांजे कहिड़े कम जी शइ? चई अरे उहो जेको हुन राजकुमारी मुंहिंजे लाइ पत्र लिखिया हुया, तोखे छा थो लॻे कि उहे केवल प्रेम कंदी आहे? अरे मां बि हुन सां ॾाढो प्रेम कंदो आहियां। महीने खां मूंखे बि इंतजार हुयो कि कोई अचे त पत्र खणी अचे। भगवान जगन्नाथ था चवनि, चई प्रभु उन में त कोई मर्यादा न पई नज़र अचे, ईअं ई सभु उन प्रेम पत्र लिखियो। चए तूं प्रेम पत्र, तूं प्रेम जी परिभाषा नथो सम्झी, अगरि तोखे सम्झणी आहे त तूं सुबुह जो जल्दी अच मंदिर दर्शन कर। भगवान इहो चई करे अंदरि ध्यानु थी विया, इहा सची घटना ध्यान सां ॿुधी। सुबुह जो 4 बजे हुनजी निंड खुली, जल्दी सनानु करे ऐं सोचणु लॻो भगवान ॾाढो नाराज़ आहिनि, भगवान जगन्नाथ नाराज़ आहिनि, मूंखे चई विया आहिनि अगरि प्रेम ॾिसणो अथई त मंदिर अच, जल्दी मंदिर अच। सुबुह जो 4 बजे हली वियो जगन्नाथ मंदिर। 5 बजे दरवाजो खुलणो हुयो, जीअं ई दरवाजो खुलियो, हे पहिरों मंत्री वञी करे भगवान जा दर्शन करण जे लाइ अंदरि वियो। जेॾी महिल पर्दो हटायो त ख़बर अथव छा ॾिठो हुन? हिकु हिकु जेकी चिठी उन राजकुमारी लिखी हुई, उन भगवान वञी करे उन रस्ते तो खणी करे उनजी माला ठाहे पंहिंजे गले में पाती। चओ हरि राम। भगवान जगन्नाथ पाण वञी करे वो हिकु हिकु पत्र मेड़े करे उन्हनि जी माला ठाहे करे भगवान गले में पाती आहे। ऐं मंदी मन मुस्कुराए करे भगवान चवनि था, ॾिस केवल उनखे प्रेम न आहे, मूंखे बि प्रेम आहे उन सां। मंत्री चरणनि ते किरी पियो, सॼी ॻाल्हि वञी करे राजकुमारी खे ॿुधाई। राजकुमारी रोअण लॻी। उहो सोचे कि मां ई केवल भगवान सां प्रेम कंदी आहियां, पर प्रभु वटि तव्हां प्रमाण ॾिनो कि तव्हां बि मूंसां ॾाढो प्रेम कंदा आहियो। चओ हरे राम। वो भगवान अहिड़ा आहिनि असांजा,
अचो हिकिड़ो सुंदर भाव ॻायूं भॼन। इन भॼन में तव्हांखे साथ ॾियणो अथव, तव्हांखे चवणो अथव मेरा श्याम सांवरा है। छा चवंदव? ॻाईंदव न भाई? ठीकु, ॾाढो सुंदर भाव, मिली करे ॻाइजो भाई। मेरी बिगड़ी बनाने वाला, मेरी बिगड़ी बनाने वाला, मेरा श्याम सांवरा है, मेरा श्याम सांवरा है। मेरी बिगड़ी बनाने वाला, मेरी बिगड़ी बनाने वाला, हाँ मेरी बिगड़ी बनाने वाला, मेरी बिगड़ी बनाने वाला, ओ मेरा श्याम सांवरा है, मेरा श्याम सांवरा है। मुझे दिल से लगाने वाला, मुझे दिल से लगाने वाला, मेरा श्याम सांवरा है, मेरा श्याम सांवरा है। ओ मेरी बिगड़ी बनाने वाला, मेरी बिगड़ी बनाने वाला, हाँ मेरी बिगड़ी बनाने वाला। ताड़ी सेवा प्रेम से बोलो वृंदावन बिहारी लाल की जय हो। मुझे छोड़ के गए जब मेरे वो सारे अपने, मुझे छोड़ के गए जब मेरे वो सारे अपने, मुझे छोड़ के गए जब मेरे वो सारे अपने, मुझे छोड़ के गए मेरे वो सारे अपने, मेरे वो सारे अपने, मेरे वो सारे अपने। अपना बनाने वाला, अपना बनाने वाला, मेरा श्याम सांवरा है, हाँ मेरा श्याम सांवरा है। हाँ मेरी बिगड़ी बनाने वाला, मेरी बिगड़ी बनाने वाला कौन है? मेरा श्याम सांवरा है, हाँ मेरा श्याम सांवरा। बोलो वृंदावन बिहारी लाल जय हो। कहाँ थी कि मैं आऊं तेरे दर पर, मेरी हैसियत कहाँ थी कि मैं आऊं तेरे दर पर, हाँ मेरी हैसियत कहाँ थी कि मैं आऊं तेरे दर पर, मेरी हैसियत कहाँ थी कि मैं आऊं तेरे दर पर, मैं आऊं तेरे दर पर, मैं आऊं तेरे दर पर। मुझको मेरी
हैसियत कहाँ की कि मैं आऊं तेरे दर पर, मेरी हैसियत कहाँ की कि मैं आऊं तेरे दर पर, मैं आऊं तेरे दर पर, कि मैं आऊं तेरे दर पर। मुझको बुलाने वाला, मुझको बुलाने वाला, मेरा श्याम मेरा श्याम सावरा है, मेरी बिगड़ी बनाने वाला, मेरी बिगड़ी बनाने वाला, मेरा श्याम सावरा है, मेरा श्याम सावरा है। दिल से लगाने वाला, मुझे दिल से लगाने वाला, मुझे दिल से लगाने वाला, मुझे दिल से लगाने वाला, मेरा श्याम सावरा है, मेरा श्याम सावरा है, मेरा श्याम सावरा है, मेरा श्याम सावरा है। मेरी बिगड़ी बनाने वाला, मेरी बिगड़ी बनाने वाला, मेरी बिगड़ी बनाने वाला, मेरी बिगड़ी बनाने वाला। बोलो वृंदावन बिहारी लाल की, श्याम सुंदर भगवान की। भैया तुम मत कर चो राधे 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 राधे। खूब आनंद आ भाई सूरत में। हाँ तो हिकिड़ी कहावत कहिड़ी फेमस आहे हितां जी, सूरत मां जमण काशी मां मरण। ईअं न भाई, सूरत में खाइण वारा शौक़ीन बि आहिनि ऐं हिते वैरायटी बि ॾाढी आहिनि, ईअं न। हा पर हिते खाइण वारा त वधीक आहिनि, पर भॼन प्रेम सां करण वारा बि ॾाढा आहिनि। वॾी कृपा, पंहिंजे पंहिंजे भाव अनुसार हर कोई भगवान खे राजी करे रहियो आहे भाई, है न। जीअं जीअं स्टेट चेंज थींदो आहे न भाई, तीअं तीअं थोरो घणो भाव बि भक्तनि जो जेको आहे उहो बदिलजंदो आहे, अलॻि अलॻि नज़र ईंदो आहे। चओ हरे राम। जी तव्हांखे उड़ीसा जी घटना ॿुधाईसीं त हुते जगन्नाथ भॻवान आहिनि, जय जगन्नाथ चवंदा आहिनि। तव्हांजे पासे गुजरात पासे अचूं त हिते वरी पोइ जय द्वारिकाधीश, ईअं न भाई। हिकिड़ो भाव बि ॻाईंदा आहिनि, ॻाईंदव ईअं न भेजा। द्वारिका नो नाथ मारो राजा रण छोड़ छे, एने मने माया लगाड़ी रे। इहो तव्हांखे ॻाइणो पवंदो आहे न, हिन वीचारे खे न ईंदो आहे। मूंखे वरी बि थोरो घणो ईंदो आहे, छो जो ॾाढो गुजरात घुमी चुकिया आहियूं न, ऐं सम्झ में ईंदो आहे भाई। बसि पोइ हितां छे छे लॻाइणो आहे त गुजराती अची वई, ईअं न भाई। 4 5 7 न 6। हा द्वारिका नो नाथ मारो राजा रण छोड़ छे, एने मने माया लगाड़ी रे। द्वारिका नो नाथ मारो राजा रण छोड़ छे, एने मने माया लगाड़ी रे। अरे एने मने माया लगाड़ी मारा वाला, एने मने माया लगाड़ी मारा वाला, एने मने माया लगाड़ी मारा वाला, एने मने माया लगाड़ी मारा वाला। सुदामा मित्र मारो राजा रण छोड़ छे, एने मने माया लगाड़ी रे। सुदामा मित्र मारो राजा रण छोड़ छे, एने मने माया लगाड़ी रे। अरे हीरा नो कृष्ण मारो राजा रण छोड़ छे, एने मने माया लगाड़ी रे। हीरा नो मित्र मारो राजा रण छोड़ छे, एने मने माया लगाड़ी रे। बोलो द्वारिकाधीश भगवान की। प्यार सां चओ जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। सतनाम साखी,
सतनाम साखी, सतनाम साखी। भाई निरंतर असां सब भजन कंदा रहूं। यही स्वामी टेऊंराम महाराज जन जे चरणन में असां प्रार्थना था कयूं। भगवान राधा कृष्ण जे चरणन में प्रार्थना था कयूं कि प्रभु असां सभिनि खे खूब भक्ति मिले भाई, खूब नाम मिले। जैसा तव्हां मिली वेंदा आहियो उहो नाम असांखे मिले, उहो प्रेम असांखे मिले। चओ हरि राम। समय आहे साईं, घणे बजे ताईं? वाह, चओ जय श्री कृष्ण। अना प्रेम सां चओ भाई। नाम जी ॾाढी महिमा तो। वो हिकिड़ी सुठी कहानी असां पढ़ी से, तव्हां भी शायद पढ़ी हूंदी भाई, वो ॾाढी प्रसिद्ध आ कि हिकु बार हिकिड़ा संत महात्मा उहे हिकिड़े वण जे हेठों वेही करे माला खणी करे माला फेरे रहिया हुया, जाप पिया कनि, राम 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 सीताराम सीताराम जाप पिया कनि। एतिरे में हिकिड़ो हवलदार हुयो जंहिंजे हथ में बंदूक हुई, उतां गुजरे पियो, अंग्रेज जे ज़माने जो। उन अची करे पुछियो संत खां, अरे बाबा तूं छा थो करे, हिते छो वेठो आहे, छा थो करे, तूं केरु आहे? तॾहिं संतन पुछियो भाई तूं केरु आहे? चओ हरि राम। संतन उन खां पुछियो, उन हवलदार को, भाई तूं केरु आहे? चई मां सरकारी नौकर आहियां। चओ हरि राम। नौकरी आहे सरकारी? अच्छा सरकारी नौकर आहे तूं? हा। तो उन्हनि भी चयो मां भी युगल सरकार जो नौकर आहियां। हाँ? युगल सरकार यानी भगवान राधा कृष्ण। चओ हरि राम, है ना, सीताराम जी। मां उन्हनि जो नौकर आहियां। वो चुप थी वियो। वरी उन ॿियो सवाल पुछियो, अरे बाबा ठीकु आहे ठीकु आहे, इहे सभु ॻाल्हि छॾ, ये तुंहिंजे हथ में छा आहे? माला हुई संतन जे हथ में। तो संतन वरी क्रॉस क्वेश्चन कयो, तुंहिंजे हथ में छा आहे? हुनजे हथ में छा हुई? बंदूक। हुन चयो मुंहिंजे हथ में मुंहिंजो हथियार आहे। संतन चयो मुंहिंजे हथ में मुंहिंजो हथियार आहे। अच्छा तव्हांजो हथियार आहे, छा कंदो आहे तव्हांजो हथियार? तव्हांजो हथियार छा कंदो आहे? संतन पुछियो, कंहिं ॾिनो तव्हांखे इहो हथियार? मूंखे भारत सरकार ॾिनो आहे इहो हथियार। तो संतन चयो मूंखे सांवरे सरकार ॾिनो आहे इहो हथियार। चओ हरि राम। आखिर वो भी वीचारो परेशान थियो कि बाबा हिकु कमु कर, ॿुधाए तुंहिंजो हथियार कंदो छा आहे? संतन चयो तुंहिंजो हथियार छा कंदो आहे? हुन बंदूक कढी ऐं मथे हवा में फायर कई, शूट कयो। मथे हिकिड़ो पक्षी हुयो, उन पक्षी खे वञी करे वो गोली लगी, धड़ सां अची करे पक्षी हेठि किरियो, मरी वियो, प्राण निकिरी विया। चयो ॾिस बाबा मुंहिंजो हथियार इहो कंदो आहे, हाणे तूं ॿुधाए तुंहिंजो हथियार छा कंदो आहे? चओ हरि राम। संत उथिया, संतन खे दया अची वई। संतन सीताराम 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 जाप कयो, उथिया, वो माला खणी विया ऐं वञी करे उन पक्षीअ जे मस्तक ते वो माला रखी। चयो तुंहिंजो हथियार मारण ॼाणे, ॾिस मुंहिंजो हथियार छा कंदो। जीअं माला स्पर्श कई, वो चिड़िया जेकी गुज़ारे वई वरी उॾामण लॻी। तुंहिंजो हथियार मारे सघे थो, पर हे जेको प्रभु जो हथियार मूंखे ॾिनल आहे इहो जीआरे बि सघे थो। चओ जय श्री कृष्ण। हाँ? भगवान को भक्ति घुरिजे, नाम घुरिजे, उनजे सिवा ॿियो कुझु न घुरिजे भाई। अचो असां भी घुरूं। मुझे ला दो भजन वाली वो ही माला, हाँ मुझे ला दो भजन वाली वो ही माला। हो जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए नंद लाला। हो जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए नंद लाला। मुझे ला दो ला दो ला दो ला दो ला दो ला दो, हाँ मुझे ला दो मुझे ला दो भजन वाली मोही माला। मुझे ला दो भजन वाली मोही माला, मुझे ला दो भजन वाली मोही माला। हो जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए नंद
जाके रखने से मिल जाए मुझे ला दो ला दो ला दो ला दो ला दो ला दो मुझे ला दो वाली मोही माला 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 शब्दों पे ध्यान दो जो माला यशोदा ने फेरी जो माला यशोदा ने हाँ जो माला यशोदा ने फेरी जो माला बोलो हो जो माला यशोदा ने फेरी जो माला देखो लीला दिखा गए गोपाला देखो लीला दिखा गए गोपाला हाँ देखो लीला दिखा गए नंद लाला देखो लीला दिखा गए नंद लाला मुझे ला दो ला दो ला दो ला दो ला दो ला दो ओ मुझे ला दो वाली लाला मुझे ला दो भजन वाली मोही माला मुझे ला दो भजन वाली मोही माला मुझे ला दो भजन वाली मोही माला जाके रखने से मिल जाए नाला 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 मुझे ला दो ला दो ला दो ला दो ला दो ला दो आ मुझे ला दो भजन वाली मोही माला 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 मुझे ला दो मुझे ला दो मुझे ला दो भजन वाली मोही माला मुझे ला दो भजन वाली गाओ गाओ तारीफ सेवा जय हो रात शाम सपने मेरा रात शाम सपने मेरा रात शाम सपने मेरा मैया पी गए कोई
राधा गोरी हवा बरसाने की राधा पंज मिंट आखिरी असांजी हाज़िरी आहे, पोइ त सुभाणे सां हली वेंदासीं। 5 मिंट भी करे हाज़िरी लगायो भाई प्रेम सां। ओ भेनर मुंहिंजो प्रेम लॻो, भेनर मुंहिंजो प्रेम लॻो,
आनंद आयो भाई सब के। हाँ तो जय श्री कृष्ण सतनाम साखी। हाँ भाई समय तो थी वियो आहे पर कुछ संगत जी फरमाइश आहे बंसी हलाइण लाइ। असांजा हरीश भैया भी चई विया, भैया भी कल चयो त हे हलायूं था भाई। गाए जो तव्हां ठीकु आहे, सम्झी वेंदो कि कहिड़ो कहिड़ी धुन आहे। हाणे ॿियो भजन
कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन हम मीरा के जैसे बुलाते नहीं, हम मीरा के जैसे बुलाते। गाओ अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम। हे राम नारायणम जानकी वल्लभम, राम नारायणम जानकी वल्लभम। हे राम नारायणम जानकी वल्लभम, राम नारायणम जानकी वल्लभम। बोलो वृंदावन बिहारी लाल सतगुरुदेव भगवान की जय। स्वामी टेऊराम साहेब की जय।